हिननि अक्यूज़ जेके ग्राउंड कया आहिनि त डिले थिए थो, त बेसिकली डिले त हिननि अक्यूज़ पार्टी जे तरफ़ खां ई थिए पियो न। सो ऑनरेबल कोर्ट इहे शयूं इनशाला पुर उमीद आहियूं त कंसिडर कंदी ऐं हिननि जी बेल डिक्लाइन ई थियणु घुरिजे एज़ पर लॉ। ऐं जेका ईंदड़ तारीख़ ॾिनी वई आहे उहा 23 अप्रैल जी तारीख़ ॾिनी वई आहे। फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। अॼु जेको आहे सो आर्ग्यूमेंट्स थिया, कंप्लीट थिया ऐं ॿिन्हिनि अक्यूज़ सिकंदर चांडियो ऐं ज़ुल्फ़िकार चांडियो जेके जेल कस्टडी में आहिनि उन्हनि जी बेल एप्लीकेशन जेका आहे उहा ॿुधी वई ऐं उन ते फ़ैसिलो जेको आहे 23 अप्रैल ते ईंदो इंशाअल्लाह पुर उमीद आहियूं। ऐं सिंध और पाकिस्तान के शऊर से मैं यही गुजारिश करूंगी कि जागीरदार और सरदारों के खिलाफ जो मैं जंग लड़ रही हूँ, आप सब इसमें मेरा साथ भी दें और मुझे अपनी दुआओं में खास याद रखें ताकि मुझे बहुत जल्द इंसाफ मिले। और ये जंग मैं हमेशा कहती हूँ कि सिर्फ उमेर बाप की नहीं है, सिंध के सारे शऊर की जंग है और हर एक मजलूम की जंग है। तो इंशाअल्लाह मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।